सोबोदेरो का खबर शामिल कंदा हलूं तो सोबोदेरो वेझो ॻोठ शाह अली जामड़ो में जामड़ा बिरादरी जे हथियार बंदन वाहिद बख्श जामड़ो, खान मोहम्मद जामड़ो उर्फ खानू, अताउल्ला जामड़ो, उबैदुल्ला जामड़ो समेत 8 हथियार बंदन जो सोबोदेरो जे सहाफ़ी ज़हूर हुसैन जामड़ो जे घर ते हमलो करे घर में दाख़िल थी भञ ड्राह हवाई फायरिंग करे सहाफ़ी ऐं संदसि भाउ खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ प्रेस क्लब सोबोदेरो अॻियां प्रेस क्लब सोबोदेरो जे सहाफ़ियुनि पारां सदर इमदाद हुसैन ओठे, जमाल महमूद खोड़ो, हाकिम अली जोकियो, औरंगज़ेब पीरज़ादो, अमीर बलोच, ज़वार महबूब सातो, लाल डिनो मल्ला, मुनसिफ अली अबड़ो, आमिर अली चना, इसरार अली उमरानी, हिशमत अली जामड़ो, आरिफ अली खाकी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सोबोदेरो जे सहाफ़ियुनि डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खां घुर कई त सोबोदेरो जे सहाफ़ी ज़हूर हुसैन जामड़ो जे घर ते हमलो करे सहाफ़ी ज़हूर हुसैन जामड़ो ऐं संदसि भाउ मुनीर हुसैन जामड़ो खे ज़ख़्मी कंदड़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ये गुंडागर्दी बंद कयो, ये दादागिरी बंद कयो, सहाफ़ियुनि ते हमला बंद कयो, सहाफ़ी ज़हूर हुसैन जामड़ो ते हमला कंदड़नि ते इनकार कयो, सहाफ़ी ज़हूर हुसैन जामड़ो ते हमलो कंदड़नि ते इनकार कयो। ये गुंडागर्दी बंद कयो, ये दादागिरी बंद कयो, सहाफ़ियुनि